चनोलियार में ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन पारा नड़िन अदिन जे लाए जो सो गाला गेम स्टार्ट किया। गाला गेम में जो मुख्तलिफ स्कूलन के 20 जो सो स्कूलन हिस्सों वरतो। यो गाला गेम जो सो राशिदाबाद में थी रहो है। अचो तो अदिन टीचर खां पुछूं था तो छा था चवनि। ॾिसो इन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके ख़ासि तौर ते जेके नियाणियूं आहिनि उन्हनि खे मौक़ो को बि कोन थो मिले। छोकिरनि खे मौक़ो मिले थो, ॿाहिरि वञी रांदि कनि था, खेॾनि था, पर जेके नियाणियुनि खे मौक़ो कोन थो मिले। उन जे लाइ बाक़ाइदे तयारी कराई वई आहे इन्हनि नियाणियुनि खे हफ़्तो 10 ॾींहं मुख़्तलिफ़ गेम्स जी। ऐं हीअ उन्हनि जे लाइ पहिरियों दफ़ो आहे ॿाहिरि निकिरण जो। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधायूं त हिन खां पहिरीं जॾहिं थियो अहिड़ी क़िस्म जूं गेम्स थियूं हुयूं हिते एसोसिएशन जे पारां, उन्हनि ॿारनि यूनिवर्सिटी में भी वही पंहिंजो पान के मञरायो गेम्स के हवाले से। तो यो इंतहाई ज़रूरी है, सेहत के हवाले से इंतहाई ज़रूरी है, ज़हनी नशोनुमा के हवाले से। इनके ज़हन खुले तो बार जब एक्टिविटीज़ में मुख्तलिफ हिस्सों था वठन तो उनमें इलाही ही फ़र्क पवे तो। माशाअल्लाह तो केॾो एक्टिवली ये जो रांदियूं पिया कनि ॿार जेके आहिनि, स्पेशली जो है सो ख़ास तौर पर क्रिकेट है, उन खां पोइ रेसिंग है, इन खां अलावा स्पून रेस है, जी टग ऑफ वार जेका इहा है, रसाकशी वारी इहा है। तो हाँ ये सब शयूं जेके उन ॿारनि में ख़ास तौर पर दिलचस्पी तालीम से गॾोगॾु जेकॾहिं एक्स्ट्रा एक्टिविटीज़ थियन थियूं तो उन सां ॿारनि जे अंदर ज़हनी नशोनुमा है, सेहत जेका उहा बेहतर थिए थी। के प्रोग्राम अरेंज होना चाहिए, बच्चों को मौके मिलने चाहिए। इंशाल्लाह ताला हम अब समा की जानिब से हर साल इस मौके को है ना यहाँ पर मनाया करेंगे, इनको मौके दिया करेंगे। बहुत मज़ा आया और आज हमने बहुत से गेमों में हिस्सा दिया, जैसे कि क्रिकेट में लिया, हमने रस्सी वाले गेम में लिया और बहुत सारे गेमों में हिस्सा लिया और अभी भी आगे बढ़ने के लिए हमें बहुत खुशी हुई। गेम में जाम मज़ा आयो। गेम ये थियण भी घुर्जन। असीं क्रिकेट में हिस्सो वरितो, हाँ इंशाअल्लाह असीं हाणे अगरि थींदो ॿियो बि गेमनि में हिस्सो वठंदासीं। हिते इलाही सारियूं गेमूं थियूं आहिनि, हितां रसाकशी वारी गेम थी, क्रिकेट वारी गेम थी, रस्सी टिपण वारी गेम थी, जाम गेमूं थियूं हिते थियण बि घुर्जनि। हिते धीरनि खे इंटेलिजेंट आहिनि लेकिन उन्हनि जे अंदरि कॉन्फिडेंट आहे, पर हू करे कोन थी सघनि। सिर्फ़ हिते बॉयज़नि जो हक़ कोन्हे तो हू रांदि आहिनि, गर्ल्सनि जो भी हक़ है, उन्हनि खे भी ये मौका मिलणु। मुस्कान दासिटी इस्लामी स्कूल से हैं हम और ये फर्स्ट टाइम यहाँ पर प्रोग्राम हो रहा है और हम यहाँ पर आए, हम यहाँ पर जीते भी हैं। और लड़कियों के लिए ये गेम्स नहीं होती लेकिन ये फर्स्ट टाइम हो रहा है और हमें बहुत मज़ा आ रहा है, हमने बहुत इंजॉय किया यहाँ पर आके। असांखे जाम मज़ो आयो। ऐं जॾहिं असांजे भाइरनि खे ॿुधायो त असां ईअं वञूं पिया करूं पिया त असांजे भाइरनि चयो त न गर्ल्सनि जो ईअं कोन थींदो आहे, तव्हां गर्ल्स आहियो तव्हां कोन वञी था सघो, गर्ल्सनि जो कॾहिं बि न थींदो के कार्य। अगरि तव्हां वञो था तव्हांखे बाबा जी इजाज़त आहे, तव्हां वञो था त ॿी जेके गर्ल्स आहिनि उहे कोन ईंदियूं। मूंखे न ॾिसजो त हुते ईंदियूं। ऐं मूं इहो ई सोचियो त हुते जाम सारियूं गर्ल्स ईंदियूं। ऐं जॾहिं आयसि त हिते मूं जाम सारियूं गर्ल्स ॾिठियूं, मूंखे जाम मज़ो आयो। ऐं हींअर मां खेॾी रही आहियां, जीती रही आहियां, मूंखे ॾाढो मज़ो अची रहियो आहे। मां सोचियो त मां हुते वेंदासीं त एतिरो कुझु न हूंदो। मुंहिंजो भाउ मूंखे माना एतिरो सम्झायो त हुते केर बि कोन हूंदो, पर हिते जॾहिं आयसि त हेॾियूं सारियूं छोकिरियूं मूं ॾिठमि ऐं मूंखे जाम मज़ो आयो हिते। ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन पारा जो गाला गेम जो शुरू किया, उनमें 20 स्कूलन के शागिर्दानी हिस्सो वरितो, जैमें कामयाबी माणींदड़ शागिर्दानी में एवॉर्ड, ट्रॉफियूं और सर्टिफिकेट दिना विया। कैमरामैन महबूब अली सां गॾु हुज़ूर ख़ास कली, ख़बर 4 TV टंडोला यार।